संजोरो वेझो ज़मीन में गाह करण ते ज़मींदार के कमदार नूरल हारियाणी ऐं सरमा ज़ाल गणेशो भील ते मुबैना तौर तशद्दुद कयो। वधीक तफ़सील मालूम कयूं लग़ारी खां। जी अनीस लग़ारी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, संजोरे वेझो डिप्टी ॻोठ में पनी मां गाह लुणण ते कमदार नूरल जो हाराणी सरमा ज़ाल गणेशो भील ते तशद्दुद कयो ऐं वारनि मां जॾहिं खे तज़लील जो निशानो बणायो। हाराणी सरमा मुताबिक़ हू ज़मींदार ज़ैन साहब जा हारी आहिनि ऐं संदसि ज़मीन ते वेठल आहिनि ऐं हारी हुजण जी हैसियत में ज़मीन तां गाह पटो बि लुणींदा आहिनि। पर अॼु जीअं ई ज़मीन तां गाह लुणी रही हुयसि त ओचितो कमदार नूरल लुंड आयो ऐं अचण शर्त गारियूं ॾियणु शुरू करे छॾियूं। जॾहिं मूं गारियूं ॾियण खां मना कई त मूंखे वारनि खां जले किराए विधो, लतनि ऐं मुकनि जो वस्कारो लाहे ॾिनो ऐं वारनि मां जले गैलींदो ऐं तज़लील जो निशानो बणाईंदो रहियो। तशद्दुद जी शिकार हाराणी सुरमा जो चवणु हो त असां कमदार नूरल लुंड तरफ़ां तशद्दुद ऐं तज़लील बाबति ज़मींदार ज़ैन साहब खे शिकायत पिणु कई, पर हुननि को बि तदारुक न कयो। वाज़े रहे त कुझु ॾींहं अॻु में साॻे बास ज़मींदार ज़ैन साहब जे ॿिए कमदार रमज़ान मंगरे पिणु नौजवान हारी रांझे भील खे बेदर्दी सां तशद्दुद जो निशानो बणायो हो ऐं उन मामले खे बास ज़मींदार मुतासिर दुर खे 30,000 रुपया ऐं कणिक जूं बोरियूं ॾेई मामले खे लह मिटी करे छॾियो हो। तशद्दुद जी शिकार सरमा भील जे वारसनि सिंजोरे थाणे अॻियां एहतिजाज रिकॉर्ड करायो ऐं बाद में सिंजोरे थाणे ते फ़रियाद पिणु दाख़िल कयो। सिंजोरे पुलिस जो चवणु आहे त असां हिन मामले ते जल्दी कार्रवाई करे ऐं जो तशद्दुद में मुलविस कमदार आहे नूरल लुंड खे फौरी तौर ते गिरफ़्तार कंदासीं। जी ताहिरा। महिरबानी अवां जी अनीस लग़ारी तफ़सील ॼाणंदा आहियो।